दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी कल मां हिकु अपडेट ॾिनी हुई त दुलाब ड्रामो बंदि कयो पियो वञे 100 किस्त ते ख़तमु कयो पियो वञे ऐं उन जी डिटेल सां जेको आहे अॼु मां तव्हांखे ख़बर ॿुधाईंदो हलां। काफ़ी दोस्तनि जा कमेंट आया त यार छाजे करे हीउ बंदि कयो पियो वञे, कहिड़ी वजह आहे। अॼु हिन वीडियो में डिटेल्स तव्हांखे ॿुधायां थो पियो। हीअ नंढड़ी वीडियो आहे 1 मिंट जी। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे ड्रामो इन लाइ बंदि कयो पियो वञे, हीअ लिखियल ई 100 ताईं आहे ऐं अॻिते हिनखे कोन वधाईंदा। राइटर ऐं डायरेक्टर इहो फ़ैसिलो कयो आहे मेलो मतल छॾिजे, जेको आहे फिटल मेलो न छॾिजे। मेलो मतल हूंदो मज़ो ईंदो ऐं फिटल मेलो यानी ड्रामो हिकु दफ़ा अगरि 100 खां मथे वधाईंदा ड्रामे में मज़ो छॾाइजी वेंदो, पोइ माण्हू घटि ॾिसंदा, पोइ उन खे वरी ख़तमु कयो वेंदो, मज़ो न ईंदो। हुन इहा ॻाल्हि कई त हिन ड्रामे खे यादगार बणाइणो आहे, हीअ सॼी ज़िंदगी लाइ हीउ यादगार ड्रामो, छो त हीउ कामरेड ड्रामो आहे। कामरेडनि जो आहे, वरी ॾिसण वारा ॾिसी बि सघनि। 400 किस्त ताईं केरु ॾिसंदो, इन जे करे हिन खे 100 ताईं एंड कयो पियो वञे, हिन जो वाइंड अप कयो पियो वञे। हीअ आख़िरी स्पेल आहे, जेको आख़िरी किस्तूं हाणे शूट थी रहियूं आहिनि। 4थों स्पेल, 3 स्पेल त मुकमल आहिनि ऐं 100 ताईं हलंदो। दिलजाए कयो 100 ते, अञा त 41 ते पुॻो आहे, अञा 60 किस्त पई आहे। कोन सां 60 किस्त खे ॾिसो, लॻभॻि ई फरवरी में वञी ख़तमु थींदो, फरवरी महीने में। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।